लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं इनाम शेख साहब सां जारी आहिनि। वक़्फ़े खां अवल असांजो ज़िक्र ख़ैर निकितो सिंध जी साबिक़ या अॻूणे चीफ जस्टिस जनाब अहमद अली शेख साहब। अहमद अली शेख साहब असां सभु सुञाणूं ऐं मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए पोइ बाक़ी माइक इनाम खे थो ॾियां त असां MRD जो जुलूस कढियो, चांडका मां बसियूं कढियो, हीउ शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी मां पढ़ी ॿाहिरि पे निकितो। सो हिन जो घरु ओॾां असां पाकिस्तान चौक ते वञणा हुआसीं। उते कैदी जे उते रोज़ु 4 माण्हू कंदा हुआ गिरफ़्तारियूं पेश शाम जो। सो हिन मूंखे चयो त अयूब इहो मां बि हलां, मुंहिंजो मूं वरी बस बीहारी चढ़ियो हलियो। असांखे हुकुम थियल हो त गिरफ़्तार नाहे थियणो, इन करे असां गुलनि वारे वटि अलमदीना होटल में फलाणे हंधि हिते बीठा हूंदा हुआसीं पाकिस्तान चौक ते हेॾो सुरई साहब जो हूंदो हो अख़बारुनि जो, कॾहिं हुन सां गॾु वेठा हूंदा हुआसीं। उनखे चयल हूंदो अॼु 2 कुर्सियूं रखजांइ, अॼु 1 कुर्सी रखजांइ, उन सां वेठा आहियूं ॼण त असां अख़बार पढ़ण वारा के शौक़ु ऐं ज़ौक़ वारा माण्हू आहियूं। हीउ ओचितो सटको कढियो पुलिस, कैदी त असांजा धार खणी विया, पर उते जेके वेझा माण्हू हुआ उहे ॿधिजी विया। उन्हनि में जनाब अहमद अली शेख साहब बि ॿधिजी वियो। अहमद अली शेख साहब हूअं त जे सिंध स्टूडेंट फेडरेशन में हो, पर जमहूरियत जे केस में ॿधिजी वियो। मूंखे ख़बर पोइ पई त ॿधिजी वियो। सो उन ॾींहुं सीवियर टार्चर जेको लाड़काणे शहर में शुरू थियो पुलिस ऐं लॉ एनफोर्सर्स जे पारां, उहो उन ॾींहुं थियो। उन में हीउ बि सटिजी वियो, ज़ुल्फ़कार राजपर असांजे दोस्तो ॿिया उहे सभु सटिजी विया। पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ हिन खां पुछऊं त हिन चयो त यार वियुसि पिए मां घर ऐं पढ़ी थकिजी पियो हुअमि, बस चांडका जी वही पिए, मां बीहारियो, हथु ॾिनो ऐं चई त तोखे केरु बस ते वठी वियो? चई त स्टूडेंट आहे। मां हाणे सभु त नथो सुञाणा, पर हुन नालो न खयो। हा, पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ आज़ादु थियो, छॾियऊंसि। पोइ वरी मूंखे ॿुधाई त यार हिन तव्हांजे जुलूस जे चकर में धक खाई वियासीं। सो 6.5 साल चीफ जस्टिस रहियो। 6.5 सालनि में 6.5 कम के कया हुजे त ॿुधाए सघो था? इन ते असांजा ज़ाहिर माइट बि आहियूं, माइट्री खे त छॾियो, हा, पहिरें दर्जे खां क्लास फेलो बि आहियूं, यूनिवर्सिटी छॾियो, तालुक बि छॾियो। इन ते न मुंहिंजी हुन सां पाण सां बि डिबेट्स थियूं ऐं पाण सां बि थोरो सख़्तु हिकिड़ी हीटेड डिबेट्स थियूं त भई तूं जेको तोखे अलाह साईं मर्तबो ॾिनो आहे, इन मां ठीकु आहे, हाणे वॾा कम त नथा थी सघनि, वॾी इंटरफियरेंसिस आहिनि मुख़्तलिफ़ रुखनि खां, पर मिसाल जुडिशरी में रिफॉर्म्स थियनि, मिसाल तौर ते कुझु इदाराती बहितरी थिए, कुझु इदारनि जी फंक्शनिंग ते, कुझु जेको आहे सो फलाही ऐं समाजी मामलनि में जेको सभु जज चीफ जस्टिस कंदा आया आहिनि, इन ते असांजी थींदी। इन ते मां तनक़ीद बि कई, बल्कि माइट्रीअ खां तालुक़ खां हटी करे सोशल मीडिया ते बि मां लिखियो। एज़ अ पर्सन तमामु सुठो दोस्त, क़ुर्बानीअ वारो दोस्त, कारकुननि जा सभिनी कारकुननि जा मुफ़्त में केस बि खणंदो हो, हिमत वारो दोस्त माण्हू हो, पीपल्स पार्टी जे गढ़ में वेही कॉम्पर सियासत कंदो हो, उतां ग़रीब माण्हू, हा ग़रीब माण्हू। ऐं हिन जो पीउ जेके असां मामो मोहम्मद बख़्श चवंदा हुआसीं, उहो हिकिड़ो तमामु परहेज़गार, पायस ऐं तमामु ज़बरदस्त हुयो। इतां हिन जे जज़्बे खे शाबस आहे। ऐं जंहिं तरीक़े सां इहे मथे आयो, हिकिड़ो त हीअ तबियतनि को, मां अॼु बि इहो न चवंदुसि त को हिन ते फाइनेंशियल को करप्शन जो नंढे हूंदे खां कोन्हे, महिनती बि आहे, जेल बि कटे आयो खामखा जो, जेको हुन ते कूड़ो इल्ज़ाम हो। पर इहो अलमियो आहे, इहो तक़रीबन असां सभिनी सिंधियुनि जे सां अलमियो आहे त जॾहिं पावर असांखे मिले थो न, त असां पावर जो इस्तेमालु इज्तमाही भले जे लाइ घटि था कयूं, पोइ वरी पंहिंजो जेको कुर्सी आहे उन ते वधीक था कंसंट्रेट कयूं। त
हालांकि हू 13 साल जज रहियो, जंहिंमां 6.5 साल खनि चीफ जस्टिस रहियो, चाहे हा त घणो कुझु करे सघिया। साॻे जंहिं स्कूल में असां पढ़ंदा हुआसीं, ख़ैरशाह बुखारी प्राइमरी स्कूल, उहो हिन जे घर खां 100 मीटरनि ते। मुंहिंजो ख़्यालु हो त हे उन्हनि इदारनि में वञे हा, उन्हनि खे बकअप करे हा, पंहिंजे शहर जी वारसी करे हा, कि नवां इदारा चीफ जस्टिस चाहे त छा नथो थिए, छा नथो थिए। करोड़े अरबे रुपयनि जूं डेवलपमेंट स्कीम्स ठहनि थियूं। पर इहो हिकिड़ो ॾाढो अफ़सोसनाक पहलू आहे। मां सम्झां थो त जेको हुनखे करणु खपंदो सोसाइटी, ठीकु आहे, नौकरियूं ॾिनियूं हूंदई, ठीकु आहे, हिकिड़ी सिंधी स्पीकिंग जी इन लीगल फ्रटर्निटी में थोरी कयो हूंदई, पर जेको कुझु हुनजो स्केल हो, ॾिसो चीफ जस्टिस खे एतिरा पावर आहिनि जो चीफ मिनिस्टर खे घुराए सघे थो, चीफ मिनिस्टर हुनखे नथो घुराए सघे। तव्हांजे आस पास में रबाब इंसाफ़ जे लाइ रणदी वते नंढा 4 सालनि जूं नियाणियूं रेप थियनि, अगवाऊं थियनि छोकिरियूं, मां जेकॾहिं हिन जॻह ते हुजां त मुंहिंजी त निंड फिटल हुजे हा। इहा असां उनजे मथां साम्हूं बि इन्हनि ॻाल्हियुनि ते कंदा रहियासीं। बाक़ी इन में कोई शक कान्हे त फाइनेंशियली या अदरवाइज़ हिकिड़ो हिमत कुझु दिलेरियूं कयईं जेको जस्टिस गुलज़ार ऐं साक़ब जे साम्हूं थियो, ऐं एडाक जज जे हवाले सां पोइ जवाबु ॾिनई। हा, न ईअं उन सां उन्हनि जो तअसुब ज़ाहिर कयईं। इहो त मां तव्हांखे ॿुधायां त हे नंढपण खां रिस्की तबियत जो, हिनखे जेका जजी बि मिली इहा रिस्की तबियत जे सबबु मिली। अच्छा। साईं लाड़काणे में हीउ जेको आहे सो पंहिंजो आसिफ़ सूमरो ऐं ॿियनि जी जेका पीपल्स पार्टी जी क़यादत ही अयाज़ सूमरे जे साम्हूं, पहिरीं त कीअं पीपल्स पार्टी जे गढ़ में सदर थियो हाईकोर्ट बार एसोसिएशन जो, ॿियो हिन हिमत ऐं दिलेरी सां इफ़्तिख़ार जस्टिस इफ़्तिख़ार खे घुरायो, उन्हनि जी मुसलसिल सपोर्ट कई। त ऐं उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधायो त केतिरनि ग़रीबनि जा क़ौमी कारकुननि जा केस बि फ्री में विढ़ंदो हो। इहे हिन जूं ख़िदमतूं पंहिंजे जॻह ते, ईअं पसे पर्दा केतिरनि माण्हुनि जी इमदाद बि कंदो हूंदो। सवाल इहो आहे त जेका सोसाइटीअ जो तब्दीलीअ वारो अमल आहे, उन ते तव्हां केतिरो असरअंदाज़ थिया कंट्रीब्यूशन, इहो असांजो जनरल अलमियो बि आहे। माना जेके मिनिस्टर थिया आहिनि, जेके चीफ मिनिस्टर थिया आहिनि, इनखे अलाए छा थो थी वञे, माना हुननि जी प्रायोरिटी जेका आहे सा तब्दील थी वञे। भाई आख़िरकार हर पेशे में हिकिड़ा लेवल आहे जिते तव्हां शयूं तब्दील करे सघो था। मिसाल तौर ते मां आहियां, मां अदबी बोर्ड में रहियो आहियां, अलामा इक़बाल में रहियो आहियां, मां को उन्हनि इदारनि जी जनरल को पॉलिसी त तब्दील न पियो करे सघुसि, पर उन्हनि इदारनि में हूंदे अहिड़ा कम कयमि जेके अॻु कॾहिं बि कंहिं न कया। इहो हर हंधि हिकिड़ो स्पेस हूंदो आहे माण्हूअ जे कमु करण जो। सो इहो जेकॾहिं पहलू इन ते ई ध्यानु ॾिया त शायदि पंहिंजे शहर छा करे पए सघियो। साईं मां त चवां थो त छा न पे करे सघियो, हे सेक्रेटरी ॿिया टिया, इहे त हिकिड़ो करप्ट माण्हुनि जो लॾो आहे न। इन्हनि खे घुराए जेकॾहिं पंहिंजे शहर जे लाइ 10 स्कीमूं कराए पियो सघियो, जिन पंहिंजे इदारनि में पढ़ियो हो उन्हनि खे करे पियो सघियो। हिकिड़ो बि दफ़ो ऑफिशियली वञी पंहिंजे सिंध यूनिवर्सिटी खे विज़िट करे, जिते इंटरनेशनल हॉस्टल में मथे 63 नंबर में रहंदो हो, उन हॉस्टल खे, उन कमरे खे, उन्हनि सभिनी शयुनि जी वारसी थी पई सघी, उन में नवां डिपार्टमेंट क़ाइमु थी पई सघिया। इहे उहे कम आहिनि जिन में का रुकावट न हूंदी आहे। सिंध गवर्नमेंट जी एनुअल डेवलपमेंट स्कीम्स 50% खां मथे अनयूटिलाइज़ड वेंदी आहे। जेका इहे कम थी पई सघिया। कुझु जेके हिन से नवां नौजवाननि जे तरबियत जा, मिसाल तौर ते लाड़काणे में जॾहिं खां असां आहियूं हिकिड़ी लाइब्रेरी आहे, शाहनवाज़ लाइब्रेरी, अहिड़ियूं ॿ लाइब्रेरियूं कतारूं लॻी पियूं, जाइ कान्हे। इहे खोड़ शयूं आहिनि जेके थी पई सघियूं। पाण बि हुन लाइब्रेरी में पढ़ियो, मूं जीअं ॿुधायो। ऐं मां त चवंदोमांसि तूं थियो आहे दुआउनि सां। असां हिन जो वालिद साहिबु उहो हिकिड़ो सम्झो त अलाह वारो हुयो। उहो लाड़काणे में हिकिड़ी दरगाह आहे, उते सुबुह जो वेंदो हो, हिकिड़ो सैयद भरपूर शाह जी लाड़काणे जो आहे। त
त पोइ उतां जे गादी नशीन उनखे चयो, मोहम्मद बख्श नालो हो, शेख साहब बि पंहिंजो अहमद अली एम शेख उनजे नाले सां लिखंदो, त सूफ़ी तबियत जो ॾाढो भलो माण्हू। त उनखे उन चयो त मोहम्मद बख्श इहो मां नथो ॿुधायां केरु, पर मां इहो तोखे ॿुधायां थो त तुंहिंजे औलाद मां हिकिड़ो मथे वेंदो। सो उनखे दुआऊं बि हुयूं। ऐं दिलचस्प हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधायां थो त मुंहिंजी वालदा मतिलबु शेख साहिबु असांजे घर में जेका असांजी लाइब्रेरी हुई उन मां बि फ़ाइदो वरितो ऐं उन में पंहिंजी पढ़ाई कई, बल्कि असांजो एतिरो तालुक़ु हो जो हिकिड़ी खट ते ई रातिनि जूं रातूं सुतासीं, कचहरियूं कयूंसीं, रहिया पिया हूंदा हुआसीं। त मुंहिंजी वालदा इबादत गुज़ार ख़ातून में जंहिंखां भॼी तव्हां मेटनी वेंदा सो हिकु साल शेख साहब खे थी वियो हो जेल में, इहा उनजे पंहिंजे वात मां उनजो आहे, मूंखे बि ख़बर न हुई। चई त हिकिड़े ॾींहुं मां सुतो पियोसि, मुंहिंजी ज़मानत ई न पई थिए, सो सुतो पियोसि त मुंहिंजी वालदा खे मामी चवंदो, चई त मामी मूंखे ख़्वाब में आई ऐं इहे अखर चई त मारे अञा दिलि न भरी थी छा, त निकुर ॿाहिरि निकुर हल। चई त मां त ईअं ख़्वाब में जेको आहे सो मिड़ई ॾिठो ऐं ॾाढो हैरान थी सो थी वेही रहियसि। इतफ़ाक़ सां 15 ॾींहंनि में मुंहिंजी ज़मानत थी वई। को अहिड़ो को जज आयो या का तब्दीली आई त पोइ पाण ॿुधाई त मां सिधो पंहिंजे घर बि न वियुसि, सिधो तव्हांजे घर आयुसि। अचे मामीअ खे पेरनि ते पई त मुंहिंजी वालदा चयसि त मूंखे कुझु मञई, कुझु ॾिठई? चई हा मां बिल्कुलु मञे छॾियो। त अहिड़ो असांजो तालुक़ु हो ऐं मूंसां बि हुनजी तमामु प्यार वारो रिश्तो हो। पर भली मुंहिंजो भाउ हुजनि अमान लाइ, तव्हां हुन खां पुछो, मुंहिंजो केॾा वेझा गहरा दोस्त हुजनि, जॾहिं इज्तमाही भले जा मामला ईंदा आहिनि, जॾहिं राइट काज़ खे सपोर्ट करण जो मामिलो ईंदो आहे, जॾहिं जस्टिस खे अपहोल्ड करण जा मामला ईंदा आहिनि न, ऑनेस्टली स्पीकिंग मां पंहिंजे बि ख़िलाफ़ु थी वेंदो आहियां। इहो जेकॾहिं असां न कंदासीं न त असांजो ज़मीर ज़िंदह न रही सघंदो। असांजी जेका ग्रूमिंग थींदी आहे उहो सुकरात, हाणे इहा त ख़बर कान्हे केरु दुरुस्त आहे केरु ग़लति आहे। सुकरात खे जॾहिं हेमलॉक पीआरनि पिया, ज़हर जो प्यालो पीआरनि पिया, त हुनजा मशहूरु स्टेटमेंट आहे त आई एम गोइंग टू डाई एंड यू आर गोइंग टू लिव, हूज़ राइट हूज़ रॉन्ग गॉड नोज़ बेटर। असां मां केरु दुरुस्त आहे इन इहा त अलाह खे ख़बर आहे या कंहिंखे बि ख़बर, इहो फ़ैसिलो ॿियो। पर कंहिं बि माण्हू खे ॾिसो डॉक्टर अयूब, असां एतिरा हसास माण्हू आहियूं जो माण्हू हथु मिलाईंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे त हिन जे अंदर में छा आहे। मुखालफ़तूं करणु, कन्फ्रंटेशन करणु, स्टेटस को खे ललकारणु, इहो हिन सोसाइटी में एॾो ॾुखियो आहे जो माण्हू पाण बि अंदरां भुरी वेंदो आहे। पर जेका असांजी तरबियत थियल आहे न, उन में इहो आहे त हवाउनि जे अगेंस्ट बीहणु सिखो, तूफ़ाननि जे साम्हूं बीहणु सिखो, नो करणु सिखो, स्टेटस को जे ख़िलाफ़ु ललकारणु सिखो। जेकॾहिं तव्हां इहे नथा कयो, सोसाइटी अॻिते वधंदी न आहे जेसि ताईं पोइ हाणे कॾहिं कॾहिं तव्हांजा वेझा दोस्त हुनजो शिकार था थियनि, तव्हांजा माइट था थियनि, ख़ुदि तव्हां पाण था थियो। त इहो हर शइ जी प्राइस आहे। तव्हांखे सोसाइटीअ में इन्हनि सबबनि जे करे डिस्कार्ड कयो थो वञे, तव्हांखे इन्हनि सबबनि जे करे फोरम्स तां हटायो थो वञे, इन सबबनि जे करे तव्हांखे कंटेम्प्ट ऐं नफ़रत जे निगाह सां ॾिठो थो वञे। दिस इज़ नॉट ईज़ी थिंग टू सस्टेन। ओनली योर इनर सेटिस्फैक्शन एंड पावर ऑफ योर कॉन्शियस कैन मेक द डिफरेंस। हिकिड़ो आख़िरी सुवाल शेख साहब लाइ पुछी पाण वक़्फ़ो था वठूं। शेख साहब जे ॾाढो वॾे में वॾी रुकावट का हुई छा इहो सभु कुझु करण लाइ? जजनि जूं बहितरियूं, अदालती सिस्टम जूं बहितरियूं, या पंहिंजे कंहिं हिकु ॿिनि शहरनि खे मॉडल शहर बणाइण जे लाइ पाण कंट्रीब्यूशन करे? हा, ॾिसो, तव्हांखे हिते ख़बर आहे त हिते हिन मुल्क में SP या DC जी जेका अपॉइंटमेंट आहे या पोस्टिंग आहे, ख़ासि करे किन अहम हंधनि ज़िलनि में, उहा बि कंहिं सर्टेन क्वार्टर्स जी इजाज़त खां सवाइ नथी थिए। हितां जा MP MNA ॿिया टिया इन्हनि जे जेको आहे वेठा हुजनि घर में, हा, उन्हनि जे पुठियां बि जेसि ताईं त हिकिड़ी सर्टेन इंटरफेरेंस आहे, उहा इस्टेब्लिशमेंट खां बि थी सघे थी, अपर जुडिशरी खां बि थी सघे थी, हुकूमतुनि जे तरफ़ खां बि थी सघे थी।
के थ्रेट्स बि थी सघनि था। तव्हां ॾिठो हिन खां अॻु में जेको जस्टिस सजाद शाह हो हुन जे एपिसोड में छा थियो, जस्टिस बाकर जेको हो उन सां छा थियो। त इहे पर मोहतरमा खां मां इन ते वापसि थो अचां। मोहतरमा जॾहिं दुबई मां आई पे त उन खां हिकिड़े साफ़ इहो पुछो त जेको आहे सो तव्हांखे एॾा थ्रेट्स आहिनि ऐं तव्हांखे रिपोर्ट्स बि आहिनि, तव्हांखे सदर बि झले थो मुल्क जो, तव्हां आख़िर छो था वञो? त मोहतरमा उनखे साफ़ खे निहारियो, सिर्फ़ु हिकिड़ो मुख़्तसिर जवाबु ॾिनो, जेंटलमैन यू मस्ट अंडरस्टैंड दैट भुटोस डाई यंग। तोखे इहा ख़बर हुजणु खपे त भुटा जवानी में मरंदा आहिनि। तंहिंजे करे हर पेशे जूं के न के जेके आहिनि से प्रोफेशनल जोखा आहिनि, प्रोफेशनल हेज़ार्ड्स आहिनि। त तव्हांखे हिन जे मथां दॿा ज़रूरु हूंदा, पर उन विदिन गिवन सिस्टम बावजूद बि कुझु खोड़ शयूं करे सघो था। तव्हां स्कॉलरशिप फंड्स क़ाइमु करे सघो था। हीअ त हिकिड़ी जेका हुकूमत हुई इहा त रुॻो अखियूं खणी निमाणा नेण खणी निहारींदी हुई त को असांखे कमु इन लेवल जो माण्हू चवे, छो जो हुन पंहिंजा हथ ॿुॾल आहे ॿियनि कमनि में। तंहिंजे करे मां सम्झां थो त शेख साहब जा जेकॾहिं जेके मुशीर कुझु असांजा दोस्त बि आहे जिन उनखे इहे सलाहूं ॾियणु पसंदि न कयूं, जेके हुननि ते वधीक इन्फ्लुएंस रखनि पिया। हज़रत अली खां हिकिड़ो दफ़ो पुछो त तव्हां जेको आहे सो आलिम बि आहियो, मुदबिर बि आहियो ऐं जंगी दिलेर सिपह सालार बि आहियो, अहिड़ो कॉम्बिनेशन त हिस्ट्री में कॾहिं कॾहिं नथो थिए। हा बिल्कुलु, जॾहिं त हज़रत पढ़ियल बि हुजे ऐं दिलेर बि हुजे। हा, हज़रत उमर जो जेको एडमिनिस्ट्रेशन आहे उहा त कमाल जी हुई, पर उहो तव्हां जेतिरो इल्मु त न पियो रखे। पर हुन जे दौर में स्टेबिलिटी ही ऐं सस्टेन दौर में बेचैनी यकीनी वधीक ख़तमु नथी थिए। त जंहिं पुछियुसि हुनखे चई त इहो सुवालु पाण खां पुछ। त हुनजो साईं असां तव्हांजा ख़ादिम आहियूं, असां तव्हां खां गाइडेंस वठंदा आहियूं। चई हज़रत उमर जॾहिं ख़लीफ़ो हो उहे मूंखो गाइडलाइन त न त असां हुनजा मुशीर हुयासीं, हाणे असां थिया आहियूं ख़लीफ़ा, तव्हां थिया आहियो मुशीर। जहिड़ियूं सलाहूं ॾींदव स्टेट त ओहिड़े क़िस्म सां हलंदी जहिड़ा तव्हां। सो हिकिड़ी मां तव्हांखे शायदि इहा ऑब्ज़र्वेशन ॿुधी हैरत थिए, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती आहे, जॾहिं जीअं जीअं पावर कॉरिडोर्स में तव्हां मथे पहुचो था न त तव्हांजो दिमाग़ु थोरो घटि कमु करणु शुरू थो करे, माना जीअं जीअं मथे वधो था। न पर हिते असां वटि आहे यार। न न ॿुध उनजो सबबु आहे, उहो सबबु इहो आहे त तव्हां ते एॾी ज़िमेदारियुनि जी मार थी थिए, एतिरा असाइनमेंट थियूं अथनि, इते कमु तव्हांजो कंदा आहिनि मुशीर। तव्हांजा टीम जेका आहे उहा केतिरी साउंड आहे, उहा नवां प्रोपोज़ल्स हे जेके ॿाहिरि जेके तव्हां चओ था न कमु थियनि था, उहे ईअं नथा थियनि। हुननि जा हर शोबे में एक्सपर्ट हेठि वेठा आहिनि, ऐं वरी उते अहिड़ा मुशीर बि वेठा आहिनि जेके उन्हनि खे नो करे सघनि, जेके उन्हनि खे का सही सलाह ॾेई सघनि। सो मुशीरनि जो ऐं सलाहकारनि जो तमामु वॾो असरु थिए थो। तव्हां मोहतरमा जा या जेके बि सक्सेसफुल हिते रहिया आहिनि हुकुमरान सॼी दुनिया में, उन्हनि जे सलाहकारनि ते ॾिसो न त ओबामा सां टीम कहिड़ी हुई, पंहिंजो हुन सां क्लिंटन सां टीम कहिड़ी हुई। इवन पीपल्स पार्टी ऐं नवाज़ में उनजी टीम में फ़र्क़ु आहे। इहो वॾो थिए थो। टोटलिटी में शेख साहिबु हिकिड़ो तमामु संद दोस्त, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदड़, माण्हुनि खे सपोर्ट कंदड़, लिखी ज़ाहिरी। पर इहो हिन जो न, इहो असांजो जनरल अलमियो आहे। जेको बि माण्हू पावर पर हिन जो बि त थियो। हा, असांजा ॿिया खोड़ दोस्त आहिनि, तव्हांजा बि दोस्त आहिनि, मिनिस्टर आहिनि, सेक्रेटरी आहिनि, आहिनि हू आहिनि। सेक्रेटरी लेवल में त मिनिस्टरनि में उहे बि आहिनि जेके ख़ुदि वॾियूं सज़ाऊं कटिया आहिनि। पर पोइ जॾहिं उहे अचनि था, भला तव्हां हूअं सियासी कारकुन जे लिहाज़ खां ख़ुर्शीद शाह खे तव्हां न मञींदो छा त हुनजूं क़ुर्बानियूं न आहिनि? मीर हज़ार ख़ान बेचारनि जूं न आहिनि छा? इस मौला बख़्श चांडे जूं न आहिनि छा? पर पावर में आया आहिनि त हुननि जे क्रेडिट ते उहे एॾी वॾी अचीवमेंट न आहे जेका हुननि खे करणु खपे आहे न। इहो हिकिड़ो वॾो मसइलो थिए थो। ख़ुदि तव्हां ॾिसो बिलावल भुट्टो, माना उहो ऑक्सफर्ड जो ग्रेजुएट आहे, नई दौर जो माण्हू आहे, पर उनजो जेको विज़न आहे या उनजी जेका प्रायोरिटी आहे उन में किथे बि तव्हांखे टेक्नोलॉजी, बिज़नेस, बिज़टेक,
छा चइबो आहे जॉब्स रोज़गार या इहे नई दौर जा इशूज़ ॿुधण में अचनि था। इहो असांजी इन जो वरी जेकॾहिं पस मंज़र पुछंदो त असांजी इंटेलिजेंसिया जी नाकामी आहे। उहे हिकिड़ो दौर हो जंहिंमें सिंध में हिक खां हिकु माण्हू वेठो हो, सोभो ज्ञानचंदाणीअ खां वठी जेके माण्हू कुर्बानियूं बि ॾेई सघंदा हुआ, सच बि चई सघंदा हुआ। काम्रेड सोभे भुट्टे जे दौर में ख़ुदि फ़रार हो, बलोचिस्तान में वञी पनाह वरिती हुई। त वॾा वॾा माण्हू, अयाज़ जो उहो रोल को घटि हो छा, जेको हिकिड़ो शेख कम्यूनिटी जो माण्हू जेको आहे सो सॼी हिनखे आपेशाहीअ खे बि ललकारे। ऐं वरी राइटर्स जो जेको रोल हूंदो आहे न, उहो वॾो रोल हूंदो आहे। डॉक्टर तनवीर अब्बासी, शमशीर हैदरी, नियाज़ हुमायूनी, गुलाम मोहम्मद ग्रामी, जोयो साहब, हिक खां हिकु माण्हू, सराज, हिकिड़ी पूरी गैलेक्सी हुई न। इन्हनि ई सोसाइटीअ खे इवन भुट्टे साहिब ते बि इन्फ्लुएंस करे उनखे चङा कम कराया। गुलाम मुस्तफ़ा शाह, मां चयो बेशुमार माण्हू आहिनि, खोड़ माण्हू आहे। इन्हनि जो कमु हो न। डॉक्टर अलान जहिड़ो ख्वाजा कम्यूनिटी जो माण्हू मुफ़्त में साल जेल ॾिसी आहे, मूंखे त उन ॾींहुं ख़बर। हमीद सिंधी जेको आहे सो उहो साईं मुंहिंजे चवां डिप्टी कमिश्नर जो पुटु उहो जेल ॾिसी आयो। त इहे पंहिंजी जॻह ते हिकिड़ो वॾो लहर हुई। त उहो हाणे आहे ई कोन। हाणे अदीबनि खे जेको आहे हिकिड़ी परे खां टिकेट विकेट ॾेखारीनि था त रफ़ू चकर थी था। ईअं न आहे साईं, हाणे जनरल ईअं थी वियो आहे, अदीब ई कोन्हनि इन करे टिकेट ई कान। नाज़रीन, ही हुयो जनाब इनाम शेख। अॼु की पंहिंजी कचहरी हिते पूरी थी थिए। वरी पाण इनाम शेख सां ॿी कचहरी उन सां उनजे बाक़ी जेको कुझु कयो अथसि, सुठा वधीक सुठा ऐं ख़राबु कम, उन्हनि सभिनी ते उन सां ॻाल्हाईंदासीं। लीडर टीवी ॾिसण जी महिरबानी। लीडर टीवी ॾिसंदा रहो। लीडर टीवी सब्सक्राइब कयो। लीडर टीवी जे बारे में ॿियनि खे बि ॿुधायो। हीउ हिकिड़ो सीरियस ऐं संजीदा चैनल आहे जंहिंजो कमु सिंधी माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइणी आहे त असां ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, असांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी। इनाम अॼु हिते मोकल था वठूं, वरी पाण ॿी कचहरी में वेंदासीं।